जंहिंजे गीदे में पैसो न हूंदो आहे उहो वॾो कुझु सोचींदो आहे। काश अल्लाह मूंखे ॾिए मां हिन जी भलाई कयां, काश अल्लाह मूंखे ॾिए मां पंहिंजनि जो सहारो थियां, काश मूंखे अल्लाह ॾिए मां पाड़े वारनि जी भलाई कयां। घणो कुझु सोचींदो आहे। वरी जॾहिं डिग्रियुनि वारो तालीम पास जेको हूंदो आहे इंसानु, उहो बेरोज़गार घर में वेठो हूंदो आहे न, त मूंखे रब नौकिरी ॾिधो मां हीअं कंदुमि, मूंखे रब नौकिरी ॾिधो मां हीअं कंदुमि, हूअं कंदुमि, हीअं कंदुमि, सुठी पोस्ट थींदी, मां हिननि जी भलाई कंदुमि, घणो कुझु सोचींदो आहे। वरी इहे चापलूस जॾहिं पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा आहिनि न, त सभ खां पहिरियों कहिड़ो वार कंदा आहिनि, रवैया चेंज कंदा आहिनि। ख़ुदा जो कसम मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, भले ॿुधनि था त ॿुधनि, मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम इन्हनि जे मथां ज़वाल रखियो, त ज़वाल में घणो कुझु सोचनि पिया। जॾहिं उन्हनि जो उरूज आयो आहे त सभ खां पहिरियों पंहिंजी औकात ऐं रवैया लहजा चेंज करे ॾिनो। हाणे उहो न सोचींदा त मुंहिंजो पहिरियों वक़्तु कहिड़ो हुयो, मां छा पोइ सोचियां, छा पोइ कयां, उहो वक़्तु न सोचींदा। छो त हाणे उन्हनि खे आराम पाई जा रस्ता नज़र अची विया। तव्हां के अहिड़ा इंसान बि आहिनि जेके पंहिंजी ज़िद ते क़ाइमु रहंदा आहिनि, मां हराम न खाईंदुमि, न खाईंदा आहिनि। वरी के अहिड़ा हिलाली बि हूंदा आहिनि, वरी हराम ते लहंदा आहिनि न, त पोइ उन खां वधीक को हराम ई न हूंदो आहे। बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे, अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम जॾहिं तव्हांखे सवाल में रखियो त घणो कुझु सोचो पिया। जॾहिं हाणे उरूज आयो अथई त थी सघे मथां तुंहिंजे ख़ानदाननि में रिश्तेदारनि में के ग़रीब हुजनि, मिसकिन हुजनि, उन्हनि खे थोरी टेक ॾे, उन्हनि जी थोरी सपोर्ट कर। तव्हां उहे ई इंसान आहियो, तव्हां सोचींदा आहियो मथां हे न चानस करे वञे, मथां हे न अॻिते चढ़ी वञे। इहे आराम पायूं अंदरि मां कढो, नफ़रतूं कढो न, मुनाफ़िक़ो नफ़रतूं कढो, अलाह खे राज़ी रखो न। हे अल्लाह तोखे हीलो वसीलो बणायो त तूं बि कंहिंजी मदद कर न। जहिड़ा वक़्तु तूं ॾिठा शायदि तोखां वधीक बुरा वक़्तु ॿिया ॾिसंदा हुजा। हा, जहिड़नि हालातनि खां तूं गुज़रियो, थी सघे मथां उहो हाणे इंसानु उन वधीक बुरनि हालातनि में गुज़रंदो हुजे। अंदरि मां नफ़रतियूं कढो। इहा ज़ंग ॿारो रंग, इहा मुनाफ़िक़त अथव। मुनाफ़िक़त इहे चेहरनि तां पोश लायो, रब जे वास्ते लायो पोश इहे चेहरनि तां। इहे अशी ड्रेसियूं पाए, इहे मोबाइलियूं हथनि में खणी हिननि खे न ॾेखारी। इहा ड्रामेबाज़ी बंदि कयो, रब जे वास्ते बंदि कयो ड्रामेबाज़ी। मदद कयो उन्हनि जी जेके बेसहारा पाड़े में अथव, बेसहारा पंहिंजा रिश्तेदार अथव। अलाह अता कयो अथई। अलाह वरी यादि रखिजांइ, जे ज़वाल मां उरूज ईंदई न, त वरी हिकिड़ो ॿियो ज़वाल कहिड़ो ईंदे ख़बर अथई? सभ खां पहिरियों त रब तोखे बीमारी में मुब्तला करे छॾींदो। बीमारी बि अहिड़ी जो उन ई बीमारी में रुगो तवजो हूंदी, उन ई बीमारी में रुगो फोकस हूंदी। अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम 99 नाला क़ुरान में पंहिंजा लिखिया अथई। हिकिड़ो नालो अल्लाह जो यादि रखिजांइ, वाहिदुल क़हार। रब तो चए मां वाहिदुल क़हार ते आहियां, मां क़यामत ताईं न बच कींदुमि। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा, अंदरि मां इहे ज़ंग कढो, इहे टोपियूं जेके माना इहे चेहरनि ते रखी वेठा आहिनि, इहे लायो, कुझु हया कयो, हया कयो, हया कयो, रब जे वास्ते हया कयो। इहे पर्सनैलिटियूं, इहे वजावत ईअं गिलींदव तव्हां अधु कलाकु।